शहदादपुर लॻ टिनि ॿारनि जे पीउ बवर्शी मुबैना तौरु बुख ऐं बदहाली खां तंग अची हिक ओताक ते बीठल ट्राली जे ईगल में रसो ॿधी फाहो खाई अंताणे छॾियो। शहदादपुर लॻ ॻोठ शुजा जखरो में टिनि ॿारनि जे वालिद बवरचो कमु कंदड़ उर्स कीरियो मुबैना तौरु बुख ऐं बदहाली खां तंग अची ॻोठ जी हिक ओताक ते ख़ाली बीठल ट्राली जे ईगल ते रसो ॿधी फाहो खाई अंत आणे छॾियो। अहिड़े इतलाउ ते चटिया पुलिस पहुची पौरियत जी लाश खे ज़रूरी कार्रवाई लाइ सिम्स अस्पताल शहदादपुर आंदो, जिते वारसन अमीर बख्श कीरियो लाल बख्श कीरियो ॿुधायो त भाउ वॾेरे वटि बवरचो कमु कंदो हो। ख़बर नाहे आपघात छो कयो अथसि। असां पोस्टमार्टम करायूं था। होॾां कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद फोती जो मड़ वारसन हवाले कयो वियो। मड़ ॻोठ पहुचण ते कोहराम मची वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।